बिरारो बरसा गोट दोसाणी फुलकोटरा में यूसी पीरमनियो में अलनूर दोसाणी समाजी तंजीम जे समाजी वर्करन उस्ताद अब्दुर्रहमान शहजादो रोशन अली इमरान खान फुलकोटरो जन जे मेज़बानी में तालीम जे फ़रोग़ लाइ पिंडाल के बेहतरीन नमूने सिंगारे तालीमी सेमिनार मुनक़िद करायो वियो। तालीमी सेमिनार में समाजी शख्सियतुन डॉक्टर प्यारो खान फुलकोटरो ऐं सईद जुमन शाह मेहमान ख़ास तौर शिरकत कई। सेमिनार में शागिर्दन के तरफा तकरीरूं टेबलोस बेहतरीन नमूने पेश कई वयूं। सेमिनार में हाज़रीन से मुखातिब थींदे समाजी मेहमान ख़ास डॉक्टर प्यारो खान ऐं सईद जुमन शाह नौजवानन के तालीमी सेमिनार मुनक़िद कराइण ते मुबारकबाद पेश कई ऐं तालीम जे बेहतरी लाइ नौजवानन सां खुले में मिलाए थियण जो वचन कयो। मेज़बानन जे तरफ़ां मेहमान ख़ास के टोपी अजरक ऐं शील्ड पेश कई वई। शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ मेहमान ख़ास तरफ़ां नक़द इनाम ॾिनो वियो। जॾहिं त प्रोग्राम में शिरकत कंदड़ ॻोठ जे मुअज़्ज़िज़ इलाइक़े वासियुनि में वॾेरो दुर मोहम्मद फुलकोटरो, उस्ताद अब्दुल गफ़ार फुलकोटरो, मोहम्मद नवाज़ जलबानी, उस्ताद शोएब रसूल, मंसूर फुलकोटरो, गुलाम नबी, अब्दुल सबूर, होश मोहम्मद, अब्दुल कदीर फुलकोटरो, आसिफ अली अब्बासी, सैयद अब्दुल सत्तार शाह ऐं ॻोठ जे माण्हुनि वॾे अघ में शिरकत कई।